शांति हाणे सब बाबा खे याद था करो। महात्मा बुद्ध के दृश्य में लिखे निराकार रूप में बाबा को याद करो। मन में कुछ डाल दो, बाबा को बैठ दो। आत्मा पांच बाबा की सब मन से जाली बिताए थी। ओम शांति। जनते बाबा के तन द्वारा चलता मीठे मीठे बार बाबा चलता कि हाणे मां दुनिया में साकार रूप में त पंहिंजो शरीर वठिजो न आहे। न ही मां देवी देवता जहिड़ो शरीर वठिबो आहे, न ही खुद जो कोई साधारण शरीर। मां त परमात्मा आहियां। मां हिकु आत्मा जी, तव्हां भी आत्मा आहियो, मां भी आत्मा आहियां, लेकिन मां आत्मा शरीर पंहिंजो न वठंदी आहे। तव्हां आत्मा पंहिंजो शरीर वठंदा आहियो, तॾहिं तव्हांखे आत्मा चवंदा आहिनि। छोकी तव्हां हे थींदा आहियो, मां मथे रहण वारी आत्मा आहियां, त मूंखे परमात्मा चवंदा आहिनि। पर मूंखे शक्तिशाली ऐं परे से परे रहण। बाबा चवनि था तव्हां भी आत्मा जो मथे ई रहण वारा आहियो, लेकिन तव्हां हे थींदा आहियो। मां हेठि अची करे पंहिंजो शरीर वठी करे तव्हां जनम मरण जे चक्कर में नहीं। अगर जनम मरण जे चक्कर में नहीं न त आत्मा जो हिक ॿिए सां हिसाब किताब थी वेंदो। भगवान हे थींदो ई न आहे, मतिलबु पंहिंजो शरीर वठंदो ई न आहे, त जनम मरण जे चक्कर में न ईंदो त हुनजो कंहिंसां हिसाब किताब थींदो ई न। हिनखे सिर्फ़ु शरीर खे ॾियणो आहे, कंहिंखां वठणो कुझु बि न। उहे छा ॾियणो? सुख शांति ख़ुशी जो। हुनजे बदिले असां खां कुझु न घुरिजो। जीअं त माण्हू भॻवान जे नाम जा इहे सभु दान था करनि, भॻवान अची सभु करनि था, पर भॻवान खे थोरी कुझु खपे। न त तव्हांजी धन संपत्ति वठंदो आहे, न तव्हांजी रोटी खाईंदो आहे। भले तव्हां केतिरा बि सुठियूं सुठियूं चीजूं लगाए खाए करे सोचियो त भॻवान खे भोग लॻाइण लाइ खाईंदा, पर भॻवान खे त पंहिंजो शरीर ई न हूंदो आहे। खाईंदा त तव्हां ई आहियो। उहो त तव्हां जिन श्रद्धा सां ठाहींदा आहियो न, मन जी भावना अनुसार परमात्मा जी शक्ति हुनमें पाणी थी। भगवान खां केतिरी शक्ति खपे, केतिरी मदद खपे, जेतिरो असांजो हुनजे लाइ प्रेम हूंदो, भावना हूंदी, ओतिरो शक्ति, ओतिरो जेको बि असांखे खपे ओतिरो ऑटोमेटिकली मिली वेंदो। अॼु माण्हू ॾिसो शिव जे मथां लोटी चढ़नि था, केतिरो पाणी था विझनि, केतिरो खीर था विझनि। भले तव्हां खीर जो न चढ़ायो, पाणी जो बि न चढ़ायो, त स्वच्छ मन सां, सुठे मन सां, स्नेह सां, संबंध सां परमात्मा खे तव्हां हाणे हिकु सेकंड बि यादि कंदव न, मुंहिंजा बाबा, मुंहिंजे बाबा मतिलबु तुंहिंजी आत्मा जो थी। उहो स्नेह जीअं पंहिंजे देहदारी संबंधनि सां स्नेह आहे न, पंहिंजी चीजूं खे बि संभाले करे रखता है। सपना में भी चीजें जेकी सुठी चीजें हुई है ना, वो सपने में भी याद है। तो बाबा चवनि था असांखे परमात्मा खे बि उहो ई यादि करणो ई आहे, तॾहिं असांखे हुन समय में प्राप्ति थी वेंदी। तव्हांखे असां सुबुह जो उथी करे भॻवान खे यादि कंदासीं, स्नान पाणी करे त भॻवान शक्ति ॾींदी। लेकिन तव्हां हाणे परमात्मा खे सच्चे मन से स्नेह सां यादि कयो न, हाणे तव्हांखे शक्ति प्राप्त थी वेंदी। त भॻवान खां शक्ति वठण लाइ, भॻवान खां मदद वठण लाइ असांखे सच्चे स्नेह सां हुनखे यादि कयो, असांखे प्राप्ति ॾे। छोकी हिनखे पंहिंजो शरीर आहे न, उहो सभु कुझु बि न वठंदो, न धन संपत्ति, न चीजूं, कुझु बि असांखां न वठंदो। त बाबा चवनि था कि हाणे भॻवान खे छा खपे? भावना खपे, प्यार खपे।
जो बाबा चवंदा कि हाणे भई मां त मथे रहंदो हेठि अची करे न जन्म मरण जे चक्कर में रहंदो त मुंहिंजो केतिरो कोई हिसाब किताब न तव्हांजो आहे इन करे तव्हांखे कई माण्हू फालतू फालतू गुस्सो बि ॾियाराईंदा, कई माण्हू तव्हांखे कुझु बि ॾींदा फालतू फालतू, कई माण्हू तव्हांखे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं बि चईंदा त हुन समय ईअं न सोचो की मूंसां ईअं छो थो करे, भले हिन जन्म में तव्हां उन्हनि सां कोई मतिलब ई न आहे, मतलब ही नहीं परा जो कोई संबंध या अड़ोसी पड़ोसी या स्कूल में वेंदा काॾे वेंदा कमु करण नौकरी धंधो बि कंदा आहिनि न माण्हू, अलाए कहिड़ी आत्मा जो कहिड़ो हिसाब किताब हूंदो त उहा आत्मा कीअं साम्हूं असांखे हिसाब किताब किथे करणु बिन मतलब असांखे चए थी, लेकिन बिन मतलब कोई भी आत्मा किथे न चए, असांजो उन्हनि सां हिसाब किताब हूंदो आहे तॾहिं उहा आत्मा असांखां हिसाब किताब पुछू करण लाइ कंहिं न कंहिं नाम रूप हूंदी आहे ऐं भॻवान जो कंहिंसां हिसाब किताब आहे ई न, त भॻवान खे कोई भले ई माण्हू उल्टो सुठो चवनि असांखे भॻवान बुरो कनि हिनखे अपशब्द चवनि, लेकिन वो तो गुजरो ही ना, हिनखे कुझु कंदो ई न, त भॻवान बि कुदरती शरीर में बि हेठि नथो अचे, न ही वो तव्हांजी मनोकामना पूरी कंदो आहे, न ही वो कुझु बि करतो, तव्हांजे कर्म अनुसार सुठी भावना अनुसार तव्हांखे शक्ति मिलंदी आहे त तव्हांजी मनोकामना पूरी थी वेंदी, तव्हांजे बुरे कर्मनि द्वारा तव्हांजे जीवन में दुख शांति ईंदी, क्योंकि आत्मा में शक्ति न है उसका वो कम नथा करे सको, तो भगवान की जितना सच्चे मन से याद करने से उतनी तो शक्ति असांखे जरूर मिलती ही है, भगवान चए थो कि मूंखे शुक्रिया बि न कर, मां तव्हांजी मदद थो करां, तव्हांजी इच्छाएं पूरी थो करां, मां कुझु बि नथो करां, लाइट ईंदी आहे लाइट में लाइट का थी अच्छा तो बस प्लग विधो स्विच ऑन कयो तो चार्ज थी वियो, हिनमें लाइट कुझु कई हुनमें तो स्विच में लगायो तो वो करंट त अचणो ई आहे, त हुन बटन खे चाबी स्विच में वो विझूं था प्लग, हुनजी आरती कई, हुन सां प्रार्थना कई कि मां हिनमें प्लग विझां थी कि मुंहिंजो फोन चार्ज थिए, वो तो ठहियल ई आहे हुनमें विझो करंट ईंदो ई थे, वही परमात्मा शक्तिशाली है, आत्मा है, असां हुनखे यादि कंदासीं सच्चे मन सां त असांखे शक्ति ईंदी है, सच्चे आत्मा से परमात्मा के निराकार रूप में यादि कंदासीं त बाबा चए थो वो शक्ति न ईंदी है, हाणे हिनमें शुक्रिया करण जी छा ॻाल्हि, तव्हांजी शक्ति आई तव्हां कमु कयो, तव्हांजी बुद्धि मिली, तव्हांखे शक्ति मिली, तव्हांखे सम्झ आई, तव्हां कमु कयो, तव्हांजो कमु सफल थी वियो, हिनमें मूंखे शुक्रिया छो था कयो, हिनमें मां छा कयो, मां त कुझु बि न कयो, न मूंखे शुक्रिया करो न मूंखे गारी ॾियो, न मुंहिंजे भरोसे ॾियो, परमात्मा छा थो चए सिर्फ़ ख़ुद की आत्मा समझो, सिर्फ ये समझ जाओ ना कि आत्मा है, हिन आत्मा में कोई गुण ना है, कोई शक्ति ना है, कोई समझ ना है, ताकि परमात्मा की असांजी आत्मा में शक्ति वरण वारो हिकु ई है, निराकार परमात्मा, और वो मथे वेठो भी न करे है, तो हुनखे यादि करे मथे शक्ति रखी असां पंहिंजो कमु करो तो जीवन में सफल थी वेंदासीं। इनमें हाँ भाई भगवान असांजी मनोकामना पूरी कयूं, एतिरे जो प्रसाद चवायो, एतिरो ख़र्च कयो, ॿुधायो ॿार केतिरो माण्हू समय तो वेस्ट करे न, सिर्फ़ सम्झ न हुजण जे करे, धन कहिड़ो वेस्ट थो करे, ऐं माण्हू भक्ति में केॾो धन वेस्ट थो करे, हिकु भक्ति में तो करे ॿियो छा थो करे,
देख समझी का शरीर के ध्यान नको दे, देख समझी का उठो सुठो खाए तो पिए तो, अगर समझदार माण्हू हूंदो आहे मौसम अनुसार समय पंहिंजे शरीर खे ॾिसी हीअं थोरी माण्हू चवंदो न त खाईंदासीं कंदासीं पर शरीर खे सूट बि करे। माण्हू जी शरीर में कुछ न कुछ तकलीफ़ आहे, उन अनुसार जेकी चीज असांजे शरीर खे सूट नथी करे त उहो न खाए, जेकी चीज थी करे त उहो खाए। जहिड़ो मौसम ओड़ो हिसाब सां खाए, जहिड़ो मौसम ओड़ो हिसाब सां हलो, जहिड़ो तव्हांजी शरीर ओड़े हिसाब सां हलो त डॉक्टर जी पैसा न वठंदी ख़र्च थींदा। बाबा चयो तो खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में याद करो, पंहिंजी सोच वो कर्मनि खे खुद ही सुधारो त तव्हांखे भक्ति में बि धन ख़र्च न पवंदो। अॼु माण्हू भगवान सां प्रार्थना, भगवान सां शक्ति वठण लाइ, पंहिंजी मनोकामना पूरी करण लाइ एॾो ख़र्च था करे, परे परे थध में पहाड़ियुनि ते भगवान जा मंदिर ठाहे रखिया अथनि, जॻह ठाहे रखी अथनि, एॾी भीड़ भाड़ बीमारियुनि में ट्रेनियुनि में ख़र्चो करे वञे थो। सिर्फ़ु सम्झणु आहे अॼु माण्हू जी इच्छा जेकी आहे उहा घर वेठे बि पूरी थी थिए, छो जी मन सां भगवान खे यादि करे हुन सां शक्ति वठनि था। ऐं कोई एॾो परे परे वञे थो त बि हुनजी इच्छा पूरी न थी थिए, ऐं कंहिंजी घर में वेठे वेठे भगवान सां प्रार्थना करनि था, यादि करनि था, इच्छा पूरी थी थिए। छा फ़र्क़ु आहे? मन जी भावना। मन सां भगवान खे तव्हां हिते यादि करो या बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णो देवी, अमृतसर वञी करे यादि करो, सम्झ न आहे न? तॾहिं त शरीर द्वारा एॾो परे परे वञनि था। अगरि सम्झ हुजे कि आत्मा खे शक्ति खपे, आत्मा जिते परमात्मा मथे रहंदो त हाणे खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे मथे यादि कंदासीं, न त शक्ति वठी ईंदासीं ऐं वठी ईंदासीं सुठा हुनखे पंहिंजी संग रखो त तव्हांखे काथे वञिणो बि न पवंदो। हिकु बेसमझी जे कारण मनुष्य हिकु त भक्ति में ऐं डॉक्टरनि ते त बाबा चए थो कि हाणे भगवान असांखे सम्झे त ॾियणु आयो, भगवान जो रूप त निराकार आहे, लेकिन भगवान असांखे छा ॾींदो? सम्झ ॾींदो, ॾिसो तुंहिंजो जीवन सुधरी वेंदो। सम्झ सां असांजे जीवन में सुख ईंदो आहे, शांति ईंदी आहे, ख़ुशी ईंदी आहे। त माण्हुनि सां सम्झी छॾियो, भगवान सम्झ ॾींदो त शब्दनि में ॾींदो त माण्हू इन दुनिया जे माण्हू न ग्रंथ शास्त्र बि भगवान सम्झी वेंदो, छोकी हुनमें शब्द लिखल आहिनि, सोचनि त ही शब्द ई भगवान आहे, ग्रंथ शास्त्र में असांजे लाइ भगवान आहे। अरे भगवान त निराकार आहे न, हुन त असांखे सम्झ ॾिनी, असांखे हुनखे सम्झ ॿुधी करे सम्झी करे धारण करे हलूं त असांजे जीवन में परिवर्तन आहे न। हुन शब्दनि खे किताबनि में छापे करे हुनखे भगवान सम्झी करे उठायो विहारियो खारायो पीआरियो। ॿुधायो समझदारी आहे? माण्हू त कुझु बि लॻे, लेकिन अगर असां हिकु सेकेंड सोचूं, हिकु मिंट सोचूं था कि तव्हां पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾींदा, तव्हांजी शिक्षा अहिड़ी आहे कि कोई ॿार डॉक्टर थी वञे, एतिरी ऊंची तव्हां में शिक्षा आहे, एतिरी तव्हां में शक्ति आहे कि तव्हां किसी बि डॉक्टर ठाहे सघंदा, त उहो तव्हांजी शब्दनि खे तव्हांजी सम्झाइण जी सिर्फ़ु किताब में लिखी रखंदो कि हा मूंखे मासीअ सम्झाणी ॾिनी, हुनखे मां डॉक्टर ठही सघंदो आहियां, कोई बि ठही सघंदो आहे, असां हुनखे ॿियनि खे ॿुधाइणो कंदो कि उहो जीवन में धारण करे डॉक्टर ठही ॾेखारे त तव्हांखे सुठो लॻंदो। उहो परमात्मा असांखे सम्झ ॾिनी,
हर 5,000 साल में एक बार अच्छी तरह समझ ढूंढो। इसका मनुष्य का देवता है, इसका ये सब पूर्णखंड चित्रखंड स्थापन किए। अरे मानस आता है वो द्वापर ने पूछा, 5,000 साल का पेड़ दिए तो स्वर्ग में जीवन किया, तो द्वापर देखा वही जिसकी समझ नहीं है ना, युद्ध करके याद तो हो ना, इतने भी याद है नहीं ग्रंथ शास्त्र खाए करे, उनमें से भगवान समझी करे पूजन का, परिक्रमा का लगाए, मिठाई का, न्याय का, सुनाई का, अब उनके समझाए की कोशिश करे तो समझन लगा। अरे का समझे ग्रंथ शास्त्र की ठीक है, पर अगर अच्छा शांति का सोच रहे कि भगवान का निराकार है ना, तो उसका निराकार की याद करो या ग्रंथ शास्त्र को भगवान समझ कर उठाए व्यायो सुनायो कपड़ा गारायो, तो समय वेस्ट तो देना, समय वेस्ट तो देना। कोई किताब उठाए सुन लो, कोई किताब उठ दो, अधिकांश बाद पंच किताबन के उठाए सुनाए कपड़े में बदी कर रखी चरण तो कल से तो समझाते हैं कि छात्रों करे, लेकिन नंगे बाद अगर ये ट्राई करे तो मैं ये वो किताब है जिसका मैं डॉक्टर ढूंढ सकती हूँ। ये किताब ज्यादा कुछ है डॉक्टर है जो शरीर को बुझाए सकते हैं, ये उठाए ना सुनाए ना कपड़े में बदी करे रजगा में इज्जत करना चाहती है ना, अलाई खाती है बादल की करण खाता, वही बाबा भी परमात्मा बाबा भी लिखी करे इस तरह से कि भारत माँ जी को शिक्षा दी उनकी किताबें छापते करे, उनके उठाने तक सुनाने का भोग लगे, तो ये उदाहरण सिखाते हैं लोगों को। तो बाबा तो समझदार था, हाँ मथे ले जाओ परिक्रमण करके भगवान मथे ले जाओ, मथा वारो जान, यदि मथा वारो जाने तो भगवान के मथे याद करो, जिसकी भी उनकी शिक्षा है। ये ग्रंथ शास्त्र में भी मानो नहीं लिखे, भगवान ने थोड़ी लिखे, पेड़ों का ये गीताओं सुखमनी जबकि शायद ये सब चीजों इतने लंबे हुए। गीता के तक गुरु छात्र मानो डॉक्टर थाई करे पाएंगे, अभी मानो खुद पंच अर्थ का गीताओं रामायण भागवत जबकि शायद ग्रंथ शास्त्र कभी करे, उन्हें तो भगवान समझी गए छाइन का व्यायाम का सुनाई का, तो काफी मानव की उन्नति थी। अगर मन की कोई मानो अच्छा के थोड़ी साधना करे, थोड़ी अर्थ करे, लिखी दे, तो वो भगवान की है, भगवान मत जो अरे थोड़ो ही मानो कपनी जो पाए से दे, थोड़ा कपड़ा प्यारा पाए तो चले, वो थोड़े ही कुछ अर्थ बुलाए तो क्या होना कि भगवान समझे करे पूजो का होना तो मन में क्या मत होता देखे। अरे वो तो चलो कुछ भी सुख बुलाए तो उन्हें दुनिया पांच जीवन दृष्टि में गंगे में ना सब काफी सोचे सकता है। अगर काफी घर गृहस्थी में रहेंगे हुए भी धंधे आदि का थोड़ा बुद्धि न लगाए, गृहस्थी में न लगाए, धंधे में न लगाए, अगर का परमात्मा जो की याद करना हो, थोड़ो भी ज्ञान बुद्धा हो तो काफी भी ज्यादा सुख परमात्मा अर्थ बुद्धि में टच करे सकता है, काफी सुख सत्संग कीर्तन भजन करे सकता है। लेकिन ताकि बुद्धि गृहस्थी में गंदे में क्यों लगे। अब जितना भी दुनिया में मानो है, जितना गति से देखा है, उनका भी जीवन गृहस्थी में गंदे में न देख करे, कांची बुद्धि में लगाई है। जो मतलब वो भगवान थोड़ी थे, वो भी कमता करो, ना भी कमता करो, वो भी बांधे जीवन उन्होंने सफलता करे, भी बांधे जीवन करो, कहने से मतलब वो भगवान थोड़ी दिया, भगवान का मक्खी है वाला, भगवान के मक्खी याद करो, खुद से आत्मा संति करे, पंच बुद्धियों को मक्खी लगाना,
पंच आत्मा की परमात्मा परमपिता परमात्मा जिस संबंध में रखे हैं, न कि न देहदारी गुरु संत सन्यासी की मूर्ति रखी करे, न उनसे याद करने से कुछ भी नहीं। जिंदगी का खुद की आत्मा समझी करे परमात्मा की मक्खी याद करना शुरू कर जीवन में सुख शांति खुशी आते रहती है। तो जिंदगी यथार्थ परिचय जोआ न परिचय से याद करना चाहिए। गुरु संत सन्यासी खराब नहीं है, इनकी इज्जत बने ही करो, इनके रिगार्ड रिस्पेक्ट बने ही करो, अच्छा बने ही जो बुद्धि में याद जो करते कि भगवान जो मक्खी है ये तो कुछ गाली बुझाने वाला है, लेकिन जो असली की भगवान का मक्खी है भगवान की मक्खी याद करना, उनकी आत्मा की नरी की याद करना। अच्छा मुझे वारंटी माता बाप दादा जो गुड मॉर्निंग रूहानी बाप रूहानी दीदी रूहानी माता बाप दादा की गुड मॉर्निंग कहूँ, नमस्ते वरदानाएं तांजी सहयोग के शौक द्वारा हर कार्य में सफलता प्राप्त करने वाला मास्टर की हानि जीवन में दाता है। दुनिया में मानो धन संपत्ति की जो दाता रही लो, लेकिन अच्छा की जो दाता है ना बाबा जीवन का कोई भी बिगड़े हुए कार्य थे, बिगड़े हुए संस्कार थे, खुद जो बिगड़ल हुए कार्य हो भी संस्कार है, खुद जाए संस्कार के बहुत न हो जाए, मूंड खुद जो है बहन जो ठीक न हो जाए, समय भावना का बहन की सहयोग दे समय किसी भी चरण की समय ना यो खराब है, ये चरण नको मिले, ये कूड़ वाला इंडो है, ये लड़ाई झगड़ो बंदो है, ये रोइंदो है, ये कुछ तो है, ये पढ़दो ना है, ये एड़ो वेड़ो, ये समय में आने किसी चरण इन्हें मुझे कम बिगाड़े, इन्हें जो संस्कार बुरा है, मुझे संस्कार गुरु है, मुझे आदत बुरी है, न खुद की न बहन की चरण की समय न कागज बनता इन्हें जाता है। खुद जाना बेजा बुरा स्वभाव संस्कार या कोई भी किसी भी जाते भी कुछ गड़बड़ में दिखो का बुधो का ये दादी दुखी आ बेचारी दादी परेशान आ, ये सब शब्द मुख का कड़ी चले इनकी बदले यदि भी कोई दुखी मानो मिले तो उनके सुख जो दान दे परमात्मा ने सुख दे। यदि कोई बार नजर रखी पढ़े रखो परमात्मा के बीच परमात्मा इनके शिक्षा धारण करने की बुद्धि दे। जब भी जिसको केंद्र संस्कार सिखाना है कोई भी आदत जब इनके संस्कार सीखती है विचारो एड़ो इनकी एड़ी आदतें इनके कारण इनकी माफी परेशान है इनकी संस्कार सीखती है। इनके कार्य पता लगे कि इनके कार्य बिगड़ी है घाटों पै गई है खराब थी परमात्मा ने जो कार्य ठीक करे तो कांजो मन भी शांत रहेंगे सामू वाले की भी सद्भावना परमात्मा की शक्ति देगा जो चारी दारी दुखिया परेशान रोइंदिया गुस्से दिया चिड़ दिया लड़ाई कर दिया झगड़ा कर दिया जवान ज्यादा परेशान करना बस इतना भी बुरा स्वभाव संस्कार कोई भी दुख परेशानी अगर समझना है सोचना है समझना है सुखो सोचो गाल खत्म
ये दाता बंद संस्कार असांखे परमात्मा जी शक्तियों गुण ज्ञान शक्ति समझ असांखे ॾियनि थी दान ॾियनि ये ध्यान ॾींदो जॾहिं बि कोई दुखंदो दुख ॿुधो हुनखे परमात्मा हुनखे सुख ॾिजो हुनखे शांति ॾिजो हुनखे ख़ुशी ॾिजो हुनखे पढ़ाई करण जी सुठी बुद्धि ॾिजो इन रीति असांखे सभिनि खे दान करणु लोगों का हर्ष प्रेरणा तो विश्व ड्रामा की हर चीज की साक्षी थी करी जीवन में अगर ताकि खुश रहो तो कोई भी गाल ॾिसो कोई भी गाल ॿुधो कोई भी गाल कंदे हुए परमात्मा सां गॾु करो और अगर लड़ाई था करनि ये न सोचो अरे इलाही सुठा लड़ाई करनि ये न बाबा वो आत्मा ये लड़ाई थी करे परमात्मा उनखे शक्ति दी इनखे तो साक्षी दी तो उनजी लड़ाई में गुजरा सिदल ताईं थकी वेंदी असां परमात्मा सां गॾु हूंदासीं त मन खे शक्ति बि ॾींदासीं भगवान असांखे एतिरी बुद्धि एतिरी सम्झ बि ॾींदासीं साम्हूं वारा ॿ ॼणा लड़नि था असांजे साम्हूं त कोई वॾो नंढे खे मारे या कुझु चए थो त चऊं था वीचारे ॿार खे केॾो मारनि था लेकिन अगर असां परमात्मा सां हुन ॻाल्हि खे ॾिसंदासीं न त भॻवान असांखे उहो दृश्य ॾेखारींदो की उहो ई आत्मा जो नंढे शरीर में आहे उहे जन्म में हुनखे बि मारे आई आहे हिन समय हुनजा मापी ठही करे हुन ॿार खे मारनि था मतिलबु आत्मा से बाबू हिसाब किताब पूरा करे बाबा ने तो कोई भी किसी को मारे न सकता कोई आत्मा के बिना दोष के किसी को कुछ चाहिए न सकती अगर कोई किसी मारे तो डांटे तो बुरा शब्द से बुरा कर्म करे तो जो कोई न कोई हिसाब किताब आए जो आत्मा बनते हैं हिसाब किताब के वक्त थी करे भी आत्मा से मारे थी ये न तो उच्चारे से मारे तो बाबा इन जो हिसाब किताब है वो जल्दी चुपके हो गए गाली खत्म ओम शांति बाबा की याद करो